4 अप्रैल हाँ 46 साल थी विया आहिनि। उहे सभु वर्कर जेके आहिनि पंहिंजे क़ाइद खे सलाम पेश करण जे लाइ हलंदा आहिनि ऐं असांजी तयारी जेका आहे सा पंहिंजो मीर बाबल ख़ान भयो साहब जे क़यादत में सभई जेके आहिनि असां शिकारपुर खां पंहिंजो हुनजो काफ़िलो हूंदो आहे, शहरयार ख़ान मार जो ऐं पंहिंजो आरिफ़ ख़ान जो अलॻि काफ़िलो हूंदो आहे, इम्तियाज़ शेख साहब जो अलॻि हूंदो आहे, आगा साहब जो अलॻि हूंदो आहे ऐं मुंहिंजो काफ़िलो अलॻि हूंदो आहे। पोइ सभु हिते ढखणनि में गॾिबा आहियूं, सभु गॾिजी करे जेको आहे सो असां 4 अप्रैल ते जेको आहे सो होॾे वेंदा आहियूं। 27 डिसंबर हुजे 4 अप्रैल हुजे, इहे असांजा 2 आम ॾींहं आहिनि ऐं उन में जेको आहे सो भरपूर नमूने सां हिन दफ़े असांखे पंहिंजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो हुकुम आहे, तो भरपूर नमूने सां सभु वर्कर अचो, जेतिरी बि वर्करनि जी डिमांड वग़ैरह हूंदी आहे उहे सभई उन्हनि खे असां पूरी करे ॾींदा आहियूं। इंशा ताला तव्हां ॾिसंदव पाण बि, जेकॾहिं सुभाणे टाइम हुजे त भले सुबुह जो अची 12 धारा कैंप ते ईंदव, सभु असां उतां गॾिजी 12-1 बजे धारा सभु इंशा निकिरंदासीं ऐं जेको आहे इशूज़ पाणी जा बि हलनि था ऐं असांखे उमेदु आहे त इंशा चेयरमैन साहब बि को ख़िताब में जेको आहे सो इन शइ खे वाज़िब कंदो। अच्छा सर, मासी में जेका 4 अप्रैल जूं जेके तक़रीबात मल्हायूं हूंदियूं आहिनि त उन में एॾो सारो कैंप जो सिलसिलो या एॾी गेमा गेमी महसूसु न थींदी आहे। हिन दफ़े हिकिड़ो महसूसु थिए थो त वॾे एतमाम सां मल्हाई वई। हा साईं, बसि पंहिंजो जेको आहे पोइ असांखे ॿुधायोमांव न त चेयरमैन साहब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो हुकुम आहे त जेको आहे सो सभई वर्कर जेको आहे कोई बि न रहे, सभिनी ज़िलनि जा डिवीज़न वाइज़ पंहिंजो असांखे मीर एजाज़ ख़ान जखराणी साहब, निसार खोड़े साहब सभिनी जूं हिदायत आहिनि त सभई पहुचो ऐं असां कोशिशि कई आहे त कोई बि वर्कर वग़ैरह हिते असांजा जेका आहिनि पंहिंजा MP MNA सभु सभई हलनि ऐं उमेदु आहे इंशा ताला सभु हलंदा ऐं सभिनी जा जुलूस पंहिंजे पंहिंजे क़यादत में। बाक़ी पोइ इहा महिरबानी कंदा आहिनि त ढखणनि में ईंदा आहिनि, उतां सभु गॾिजी निकिरंदा आहियूं ऐं असांखे हिन दफ़े चेयरमैन साहब जो बिलावल भुट्टो ज़रदारी साहब अदी फ़राल टालपुर साहब जो हुकुम आहे त सभु पंहिंजे वर्करनि सां हेठि वियो, स्टेज ते जेको आहे सो घटि अचो मथे ऐं उते महिमाननि खे जाइ ॾियो। जीअं पंजाब आहे, KPK आहे ऐं बलूचिस्तान आहे त उन्हनि खे उते जाइ ॾियो, मथे उहे वेहनि। तव्हां पंहिंजे वर्करनि सां जेको आहे सो सभु वज़ीर जेके आहिनि सिंध जा या टोटल उहे सभु गॾिजी पंहिंजे वर्करनि सां कराची खां वठी अॻे दफ़े बि तव्हां ॾिठो हूंदो त पंहिंजो असांजो सईद गनी साहब वारा इहे सभु जेके आहिनि उहे हेठि वेठा पंहिंजे वर्करनि सां। हिन दफ़े क़यादत हुकुम कयो आहे सभु पंहिंजे वर्करनि सां हेठि वियो। शहीद राणी जी वरसी मल्हाइण वारी तक़रीबात में ख़ासि करे हिकिड़ो कार्नर गॾिजाणियूं मुनक़िद करे माण्हुनि खे हिकिड़ो मोटिवेट कयो वेंदो आहे वधि में वधि दावतुनि जी शिरकत जे हवाले सां। त 4 अप्रैल में वधि में वधि अवाम खे शिरकत करण जे हवाले सां कहिड़ा हितां जेके इक़दामात वरिता विया? साईं, उन में छा आहे त आम जेको ग़रीब वर्कर आहे उन में मीटिंगियूं जेके कयूंसीं त उन में हुननि जी या वीचारनि जी डिमांड हूंदी आहे न त सवारी जो बंदोबस्तु। सवारी जो बंदोबस्तु ज़ाहिर आहे उहो UC खां वठी जेको आहे सो सॼे ज़िले में UC हुजे, टाउन हुजे, मां डिस्ट्रिक्ट चेयरमैन हुजां, MP हुजनि, MNA सभिनी खे जेके हिदायतूं कयूं त बाबा पंहिंजो चेयरमैन साहब जो अहम ख़िताबु आहे उहो जेको ॿुधण जे लाइ जेको आहे सभिनी खे तव्हां मोटिवेट कयो ऐं उन्हनि खे ॿुधायो, उन्हनि खे पैगाम ॾियो। असां सभिनी खे पैगाम ॾिनो आहे। MP MNA साहबनि बि पंहिंजूं मीटिंगियूं कयूं आहिनि, असां बि पंहिंजूं मीटिंगियूं कयूं आहिनि। UC सतह ताईं सभिनी खे असां चयो आहे ऐं भरपूर नमूने सां मोट मिली आहे। इंशा ताला असांखे उमेदु आहे त इंशा 27 डिसंबर वांगुरु ई वॾे खां वॾो जलसो कंदासीं। सुभाणे जेका तव्हांजी निगरानी में कैंप ढखण में लॻाई वेंदी उन जे लाइ छा एतमाम थियल हूंदो हुते? साईं, उन में असां ढखणनि जो जेका कैंप लॻंदी आहे उन में असां मानी कंदा आहियूं। उन में जीअं वेगन में 22 माण्हू हूंदा आहिनि त उन्हनि खे 22 माण्हुनि खे 22 ॻोथरनि में उन्हनि खे, छो त हितां वीचारा हलूं था मिसाल 1-1.5 बजे त उते शाम सॼो लही थो वञे त उन ते इंसानु आहे उनखे खपे या पाणीअ जो बंदोबस्तु हूंदो आहे उहो बि सभिनी खे उन वेगननि में ऐं पंहिंजूं बाक़ी जेके कारूं आहिनि या जीपियूं आहिनि उहे अलॻि आहिनि ऐं उहो बि तइदादु सुभाणे तव्हांखे सॼो नंबर वाइज़ असां मथे बि ॾींदा आहियूं पार्टी खे ऐं उहो हिते बि असांजो खुलियल ऐं वाज़े हूंदो आहे ऐं इंशा ताला तव्हां ॾिसंदो सुभाणे सुठे नमूने सां बंदोबस्तु हूंदो। जेका भुट्टे साहब जे वरसी जे हवाले हिन सां माण्हुनि खे अवाम खे शिरकत जे हवाले सां को पैगाम ॾियणु चाहियो? साईं, असांजो पैगाम सभिनी खे इहो आहे त चेयरमैन साहब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब हिकिड़ो अहम ख़िताबु कंदो ऐं हिकिड़ो ॿरंदड़ इशू आहे हिते असां वटि शक कैनालनि वारो। सो इहा असांजे लाइ जेको आहे सो पंहिंजो वधि खां वधि
जीअं कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु असांजे पीपल्स पार्टी जदोजहद कई त उहो बंदि थी वियो ऐं हिन में बि असांखे इन ई शइ जी ज़रूरत पवंदी ऐं बाक़ाइदे जेको आहे असांखे उहो करिणो पवंदो मरण जीअण वारो मसइलो आहे जेकॾहिं इहे शक नाला निकिरनि था त जेको आहे सिंध जेको आहे सो पंहिंजो बर्बादु थी वेंदी जेको आहे उन में जेको आहे ज़मीनदार हारी सभु मारिजी वेंदासीं उन में सभु गॾु आहियूं असां वटि को बिज़नेसमैन माण्हू त आहिनि कोन एॾा जो कंहिंजा फैक्ट्रियूं हुजनि ॾिसो असां वटि वधि में वधि फैक्ट्री आहे फ्लोर मिल ऐं जेको आहे सो राइस मिल जेकॾहिं सारियूं ऐं कणिक ई न थींदी त फ्लोर मिल ऐं राइस मिल काॾों हलंदी सो असांजो सिस्टम कीअं हलंदो कुड़मी वीचारो त चलो ठीकु आहे कुड़मी त वीचारो किथे वञी मज़दूरी बि कंदो पर असां ज़मीनदार नंढा नंढा ज़मीनदार जेके सभई आहिनि या वॾा ज़मीनदार उहे छा कंदा पोइ सभिनी जे साईं मरण जीअण जो मसइलो आहे सभु गॾिजनि हिन जलसे में अचनि ऐं मां उन्हनि दोस्तनि खे बि जेके अॼु सुभाणे वारे ॾींहं ते ॿियनि नंढनि नंढनि जलसनि जो ऐलान कयो अथऊं त बहितरु इहो त उहे बि असां सां गॾिजी पवनि हा त असां सिंध जो हिकु आवाज़ु थी ऐं जेको आहे छो डिमांड हुननि जी बि उहा ई आहे त बाबा शक नाला नामंज़ूर असांजी बि उहा ई आहे त शक नाला नामंज़ूर गॾिबासीं वधीक मैसेज सुठो वेंदो बाक़ी जीअं किथे 50 माण्हू किथे 100 माण्हू किथे 5000 माण्हू किथे 1000 माण्हू त उहो असांजो आवाज़ु सुठे नमूने न वेंदो असांजे पीपल्स पार्टी जो वाज़े आवाज़ु वियल आहे वॾे फोरम ते पार्लियामेंट खे ख़िताब में आसिफ अली ज़रदारी साहिबु चई चुको आहे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु चई चुको आहे मुराद अली शाह साहिबु असांजे CM असांजे MP MNA करारदार सिंध असेंबली में पास कराई आहे अहिड़े नमूने सां असां सभई गॾिजी पवंदासीं त हिकिड़ो सिंध जे लाइ हिकिड़ो ॿरंदड़ इशू आहे उनखे ख़तमु कराइण जे लाइ आख़िरी दम ताईं इंशाल्लाह वेंदासीं ऐं आवाम खे बि इहा ई अपील आहे त पीपल्स पार्टी सां गॾिजी बीहनि त इन शइ खे कालाबाग डैम वांगुरु ख़तमु करायूं सिंध जे माण्हुनि जो हिकिड़ो परसेप्शन ऐं ख़्यालु हिकिड़ो जुड़ियल आहे त पीपल्स पार्टी जेका आहे उहा केनालनि जे हवाले खां संजीदा न आहे तव्हां छा चओ ॾिसो न संजीदा पीपल्स पार्टी कीअं संजीदा थिए UC सतह खां वठी असां तहरीक शुरू कई आहे पंहिंजे पार्लियामेंट जेको जाते आवाज़ मां ॿुधी बि सघनि ऐं हुननि ते असर बि थिए सिंध असेंबली करारदाद पास कई आहे असां रोडनि ते आहियूं सभई वर्कर जेके बि आहियूं सो अॻिते बि असां आवाम सिंधी माण्हू सिंध जो माण्हू जेको रहंदड़ आहे उहो कीअं चवंदो त असांजो सूबो जेको आहे सो असां 70% जेको आहे सो पंहिंजो ज़रात ते सिंध हले थी हाणे उहा 70% असांजी बंदि थी वई त असां किथां जीअंदासीं असां जेके लटा हे अछा पायूं था सुठा पायूं था हे किथां पाए सघंदासीं त हे मरण जीअण वारो मसइलो आहे साईं असांजो पंजाब बि भाउ आहे पीपल्स पार्टी वफ़ाक़ जी अलामत रही आहे हमेशह असां पंजाब या कंहिं सूबे मां बि उहो न आहियूं पर हर कोई भाउ पंहिंजे हिसे जो पाणी खणे ऐं हिसे जेको असांखे विरायल आहे 91 वारो ठाव आहे असांजो न आहे पीपल्स पार्टी जो जाम सादकली जे दौर में थियो पर असां उन में बि क़बूल आहियूं हर कोई पंहिंजे हिसे जो पाणी खणे हिते हिकिड़ो वाटर हूंदो आहे तव्हां पाण बाराड़ी जा माण्हू आहियो सभई असां बि बाराड़ी जा माण्हू आहियूं मथां हूंदो आहे त उहो पंहिंजो 10 जरेब 20 जरेब पंहिंजी भरींदो आहे हेठि 5 जरेबनि वारे खे जरेब वारे खे बि वारो ॾिबो आहे पर उहो हिकिड़ो वारो ठहियलु हूंदो आहे उहो हिकिड़ो सिस्टम ठहियलु आहे उनखे कानून मुताबिक़ उनखे टच न कनि त बहितरु आहे हाणे जीअं पंजाब गवर्नमेंट जो जा इहे तज़ाद बयान हलनि था असां सभु पाकिस्तानी आहियूं तंहिंजे करे सभु पाकिस्तानी थी गॾु हलंदासीं नंढे वॾे भाउ जो बि हक़ु हूंदो आहे वॾे भाउ जो हक़ु हूंदो आहे त नंढे जो बि हक़ु हूंदो आहे तंहिंजे करे असांजो पैगाम इहो आहे पंजाब खे सभिनी सूबनि खे पाकिस्तान खे शहबाज़ शरीफ़ साहिब खे मरियम नवाज़ खे त उहा बि पंहिंजे लाइ जेको आहे नफ़रत पैदा न कनि पाण में जीअं नफ़रत न थिए ऐं उनखे जेको कानून मुताबिक़ असांजो आहे असांखे उहो मिलणु खपे भली पंहिंजे पाणीअ में वञी पाण खे जाॾे बि कनि पर असांखे पंहिंजो पाणी मिलणु खपे असांजे हुन सां छेड़छाड़ न कई वञे